अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। छा इन में वाकई हाणे मीर बख्शल के पूरो करण वारो आहे? छाजे करे मीर के शक पइजी वियो आहे? छा नेक्स्ट एपिसोड में हाणे बख्शल जो टाइम पूरो थियो आहे? पोइ किस्त में मूं तव्हांखे ॿुधायो हिकु न हिकु अदाकार खे हाणे पूरो कंदा ऐं कढंदा। छा वाकई हाणे बख्शल ख़तमु थियण वारो आहे ड्रामे मां? बिल्कुलु दोस्तों, तव्हांखे सॼी कहाणी ॿुधाईंदासीं ते मीर केतिरो एतमाद करे रहियो आहे बख्शल ते। हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा ऐं पंहिंजी ही अपडेट सुकून सां ॿुधंदा। शायदि खुशो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब करे छॾींदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों, मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो हिकु न हिकु अदाकार खे तव्हां करदा, लेकिन हलूं था अपडेट जी तरफ़। अचण वारी किस्त में मीर जेको ताक़ ते वेही करे बख्शल जे मथां हथु रखी चवंदो, यार जे गदार न हुजनि त दुश्मन असांखे कुझु नथा करे सघनि। इन जो मक़सदु इहो आहे त मीर जो पूरो पूरो शक आहे बख्शल जे मथां। हाणे बख्शल खे आज़माइण जे लाइ वठी वेंदो नवाब खान जे ॻोठ ऐं उन ते चढ़ाई कंदो मीर। ऐं उते जेको आहे दोस्तो, जे अॻियां जागी पिया त मीर सम्झंदो बख्शल मुखबिरी कई आहे। बिल्कुलु ईअं ई थियणो आहे। छाजे करे उते शेर अली बि हूंदो। नवाब खान वरी पंहिंजी चोरी बि त कराईंदो न, जेको केस हणंदो सिजावल खान जे मथां। हाणे नवाब खान खे त ख़बर न आहे को मीर अॼु राति हिते अचे थो या वरी शेर अली हिते अचे थो। ऐं जॾहिं उहा वठ पाजा थींदी, फायरिंग थींदी हेॾां होॾां, त मीर ईअं ई सम्झंदो मुंहिंजे पुॼण खां पहिरियों ई इहो मसइलो कीअं थी वियो, इहो बख्शल गद्दार आहे, इन ई मुखबिरी कई आहे, इन ई ॿुधायो हूंदो नवाब खान खे, तॾहिं हे कमु थियो आहे, तॾहिं मां हिते फाथो आहियां ॻोठ में। ऐं हू बख्शल सां विढ़ंदो ऐं बख्शल खे जेको आहे कोशिशि कंदो त बख्शल खां पकड़ायां, लेकिन बख्शल त बेगुनाह आहे दोस्तो, इहो शक आहे।